कोसकी वेझो ॻोठ फोटो भट्टीअ में घर जे चुल्ह मां उथंदड़ चिणक सबबु ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबु 8 घर ऐं उन्हनि में मौजूद अलाह तला सड़ी रख थी वियो, जॾहिं त घर अंदरि निंड में सुतल 3 साला न्याणी साख्या भट्टी पुण सड़ी फोत थी वई। ॻोठाणनि चयो त इतला बावजूद बाहि विसाइण वारो अमलो देरि खां पहुतो, जंहिं सबबु माली तौरु जानी नुक़सान थी वियो, जॾहिं त मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वहाब पठान, सक़ार न्यूज़, कोसकी।